गंबट भरसां ॻोठ खे ख़ौफ़नाक बाहि 7 ॻोठाणनि जा घर सड़ी रख थी विया। ॻोठ दड़ो में पुरस्रार नमूने बाहि लॻी वई। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण जी कोशिश कई। मुनवर, बरकत, मुजीब चनो ऐं ॿियनि जा घर सड़ी रख थी विया। फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। मुतासिर खुलियल आसमान हेठि मदद जा मुंतज़िर। गंबट भरसां ॻोठ दड़ो में पुरस्रार नमूने बाहि लॻी वई, जंहिं सबबि बाहि ॻोठ खे विकोड़े वई। ॻोठाणनि जा 7 घर सड़ी रख थी विया। घरनि में पयल समूरो सामान, खाधे पीते जूं शयूं सड़ी खाक थी वियूं। उन ॾिस में ॻोठाणनि जो चवणु हो त बर वक़्त गंबट फायर ब्रिगेड अमले खे इतला ॾिनो वियो, मगर वक़्त सिर न पहुचण सबबि लखे रुपयनि जो नुक़सान थी वियो आहे। ॻोठाणनि ऐं इलाइक़े वासियुनि जी कोशिशनि बावजूदि बाहि ते ज़ाब्तो अची न सघियो। मुतासिरीन जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं असां खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहियूं, माली मदद कई वञे।